उन हाणे पाण नटरियों प्रॉब्लम कयूं था, हिन में छा थो चए त बाबा इफ़ ए बराबर आ पी प्लस पी आर टी देन टी इक्वल्स टू, ही पाण खे क्वेश्चन मिलियल आहे, पाण खे टी छा जे बराबर थींदी हू मालूम करना, मतलब पाण खे हिते डेरिवेशन करनी है, त टी जी वैल्यू हिन क्वेश्चन में ॿाहिरि कढी रखणी आहे, हू कीअं थींदी सफ़ा सवलो आहे। हिकु भेरे पाण ये क्वेश्चन लिखी वठूं पी प्लस पी आर टी, ठीकु आहे, हिन मां हाणे टी पाण खे कढणो आहे, सफ़ा सवलो आहे। पहिरियों तो पाण ईअं कयूं, ही पोर्शन जेको आहे हिन पासे लिखी वठूं, को फ़र्क़ु पए थो, को फ़र्क़ु नथो पए, ॻाल्हि हिकु ई आहे। हाणे ही जेको पी आहे हिन साइड खणी वेंदासीं त हिते बचंदा पी आर टी, हिन साइड जॾहिं बराबरि जी हिन साइड ही पी वेंदो त ही माइनस थी वेंदो, ही माइनस थी। हाणे टी अकेलो पाण खे मालूम करिणो आहे, त पी ऐं आर हिन टी सां ज़रब थियनि पिया, त जॾहिं हिते ज़रब थियनि पिया त बराबरि जी हिन साइड ईंदा त वंड थी वेंदा, डिवाइड थी वेंदा, ही टी बराबरि जी हिन साइड हिननि खे खणी अचूं त हिते लिखंदासीं पी आर, मतिलबु टी जी वैल्यू पाण वटि छा थी, टी जी वैल्यू पाण वटि थी टी इक्वल थियो छाजे ए माइनस पी डिवाइड बाय पी आर, इहो ई पंहिंजो जवाबु आहे।